अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आउं तव्हांजो मिठा ख़ान मिठल मस्त। दोस्तों, ही पखी तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही मोर पखी बि न आहे, पर हिन जो कद बुत सम्झ हिकु झिरकी खां थोरो ई वॾो थींदो आहे। पर ॾिसो अल्लाह पाक छा त हिन पखीअ में पंहिंजो हुसन समायो आहे। ईअं थो महसूसु थिए ॼण ख़ुदा पाण लही आयो आहे। ॾिसो, हिकु नंढड़ो पखी आहे जेको मोर बि न आहे, ऐं ही सभु तस्वीरूं उन हिकु ई पखी जूं आहिनि जेको ही केॾी महिल दिलि जी शिकिल में ठहियो वञे, केॾी महिल मोर थियो वञे, केॾी महिल झिरकीअ नमूने थियो वञे। जे कंहिं दोस्त खे हिन पखीअ नाले जी ख़बर हुजे त बराए महिरबानी असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाए त हिन पखीअ जो नालो छा आहे। ऐं तव्हां ॾिसो, तमामु ख़ूबसूरत ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि शिकिलुनि सां हू माना पंहिंजे पाण खे संवारे थो। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते अल्लाह पाक जा ई रंगनि। सो दोस्तो, अल्लाह पाक हिन पखीअ ज़रिए पंहिंजी कुदरत खे बि ॾसियो आहे। तव्हां ॾिसी हिन पखीअ खे इहो ई महसूसु करियो त रब पाक केॾो न वॾो ऐं केॾो न महिरबानी ऐं केॾो न ज़हीन आहे, जेको दुनिया में जीअं बि चाहे जहिड़ी बि सुहिणी शइ ठाहे सघे थो। तव्हां ॾिसी हिनखे पाण ई महसूसु करियो त अल्लाह पाक इंसान खे त इन खां बि वधीक ख़ूबसूरत ठाहियो आहे, पर इंसान खे पंहिंजे पाण जो क़दुरु न आहे। सो दोस्तो, अॼु जी कहाणी हिते ई पाण ख़तमु कयूं था। सो हिक ॿिए जो क़दुरु कयो, हिक ॿिए सां प्यारु कयो। इहा ई ज़िंदगी आहे। मुंहिंजो तव्हांखे इहो ई मशवरो आहे। ऐं मुंहिंजी हिन वीडियो खे ॾिसी करे तव्हां पंहिंजी राय कमेंट्स में ॾींदा, सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। सिंध सलामत, साथ सलामत।